सिंध के निगरान वॾे वज़ीर जो चवणु आहे त सिंध हुकूमत फ़ौजी अदालतुनि में सिविलियंस जो ट्रायल रोकण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में का बि अपील दाख़िल न कराई आहे। इहो तासुर बेबुनियाद आहे त सिंध हुकूमत मिलिट्री कोर्ट्स में सिविलियंस जे ट्रायल जे लाइ सुप्रीम कोर्ट में अपील दाख़िल कराई आहे। सिंध के निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर जो चवणु आहे त सिंध हुकूमत फ़ौजी अदालतुनि में सिविलियंस जो ट्रायल रोकण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में का बि अपील दाख़िल न कराई आहे। इहो तासुर बेबुनियाद आहे त सिंध हुकूमत मिलिट्री कोर्ट्स में सिविलियंस जे ट्रायल जे लाइ सुप्रीम कोर्ट में अपील दाख़िल कराई आहे। सिंध हुकूमत फ़ौजी अदालतुनि में सिविलियंस जो ट्रायल रोकण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में का बि अपील दाख़िल न कराई आहे। सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर जो चवणु आहे त इहो तासुर बेबुनियाद आहे त सिंध हुकूमत मिलिट्री कोर्ट्स में सिविलियंस जे ट्रायल जे लाइ सुप्रीम कोर्ट में अपील दाख़िल कराई आहे। सिंध के निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर जो चवणु आहे त सिंध हुकूमत फ़ौजी अदालतुनि में सिविलियंस जो ट्रायल रोकण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में का बि अपील दाख़िल न कराई आहे। इहो तासुर बेबुनियाद आहे त सिंध हुकूमत मिलिट्री कोर्ट्स में सिविलियंस जे ट्रायल जे लाइ सुप्रीम कोर्ट में अपील दाख़िल कराई आहे।